ही सभी परदेसियुनि जो दास्तान आहे। जॾहिं वीज़ा लॻी आयो तभी बि रुनासीं कोन। बाबा साईं एयरपोर्ट ते भाकुर पाए अलविदा चयो तभी बि रुनासीं कोन। जहाज़ में पहिरियों दफ़ो वेठुसि ख़ौफ़ ज़रूर हो तभी बि रुनासीं कोन। जंहिंजे सहारे वियुसि परदेस से नंबर बंदि करे छॾियऊं तभी बि रुनासीं कोन। कम न मिलिया धिका खाधासीं तभी बि रुनासीं कोन। पंहिंजनि साथ न ॾिनो तभी बि रुनासीं कोन। टे महीननि जो पघारूं न मिलिया तभी बि रुनासीं कोन। ख़बर अथव कहिड़े ॾींहुं रुनासीं। पैसा कमाईंदे बि पंहिंजनि जे ख़ुशी में शामिल न थियासीं। हक़ीक़त पुछा कयो उन ॾींहुं ॾाढा रुनासीं। पैसा कमाईंदे बि पंहिंजनि जे ग़म में शामिल न थियासीं। हक़ीक़त पुछा कयो उन ॾींहुं ॾाढा रुनासीं। ही परदेस जी ज़िंदगी आहे। अल्लाह पाक सभी परदेसियुनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। आमीन।